राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद नई दिल्ली द्वारा आयोजित कार्यक्रम इन कार्यक्रम में सभी का पहला जी परंपरा हूंदी आहे कि असां दीप प्रज्वलन कंदा आहियूं। दीप प्रज्वलन जो मीनिंग जो अर्थ असांखे ख़बर हुजे तो दीप प्रज्वलन जेको आहे उहो साकार थींदो आहे। पंहिंजी आत्मा जो दीप जलाइण, पंहिंजी आत्मिक स्थिति में स्थित थियण, परमात्मा जो और दुनिया वारनि जो ॿिन्ही जो ज्ञान और भान असांखे हुजे। घणो घणो आभार दादा विशंबर राजदेव साहिब, डॉक्टर परमानंद राजानी साहिब और डॉक्टर जयकवि सरस्वती माता के चरण से माल्यार्पण करें। सुरेश भैया के संचालक सहयोगी थे भी हैं जिनका सभी खबर है कि सदाया श्री कियदास बेवाणी पाणी साहब एवं नेवंदास बेवाणी साहब के समर्पित कार्यक्रम आहे। सिंधी भाषा के विकास में मास्तरन जो छा योगदान है इन विषय ते भी गोष्ठी असां रखी है जंहिंमें मुख्य वक्ता आहिनि दादा कीमनदास मुलाणी साहिब, तंहिंखां पोइ दादा बलू चौधाणी साहिब ऐं दादा परमानंद बलवाणी साहिब। बिना के औपचारिकता के बिना टाइम के खराब कंदे मां सभिनी खां पहिरियां ॾाढे सम्मान सां दादा कीमनदास मुलाणी साहिब खे चाहींदुमि कि असांजे साम्हूं पंहिंजा वीचार रखनि। दादा कीमनदास मुलाणी। अॼु असां टीचर्स डे मास्तरनि जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, जंहिंखे असां साईं चवंदा आहियूं। स्कूल में चवंदा हुआसीं, हाणे न। त उहो जेको साईं भॻवान खे बि चवंदा आहियूं, त असां सिंधी संस्कृतीअ में साईं भॻवान खे बि चऊं ऐं टीचर खे बि चऊं। हाणे त अंग्रेज़ी नाला था चवनि ॿार ऐं असां उहे ई मञींदा आहियूं। दीदी अलाए छा छा चवंदा आहिनि। हाणे जॾहिं टीचर्स डे शुरू थियो, डॉक्टर राधा कृष्णन पंहिंजो जनम ॾींहुं चई भई टीचर्स डे करे मल्हायो, छाकाणि त टीचर्स हू ख़ुदि टीचर हो ऐं दादा TL वासवाणीअ सां गॾु बिहार जी कंहिं यूनिवर्सिटीअ में प्रोफेसर हो ऐं दादा TL वासवाणीअ सां हुनजी गहरी दोस्ती हुई। जॾहिं राष्ट्रपति थियो तॾहिं हू पूने सीड़जी वियो। चयूं साईं प्रोटोकॉल जे अनुसार तव्हां वञी नथा सघो, यू आर प्रेसिडेंट। चई मूंखे वञिणो ई आहे, कहिड़े बि नमूने हू हुन सां गॾियो। त अॼु टीचर्स डे में हर क़ौम में हर जगह टीचर्स थींदा आहिनि। असां सिंधियुनि वटि बि कई एतिरा टीचर्स थिया आहिनि जिन क़ौम लाइ न सिर्फ़ु ॿारनि खे जवाननि खे पढ़ायो आहे, पर उन्हनि सिंधी लिटरेचर में बि ॾाढो योगदान ॾिनो आहे। मां सभ खां पहिरीं त सिंध ॾांहुं वेंदुसि, जिते विरहाङे खां अॻु कई थिया, पर मां थोरनि जो ज़िक्र कंदुसि। कल्याण बी आडवाणी जंहिं शाह जो रसालो संकलन कयो, उन जूं मानाऊं लिखियूं। शाह लतीफ़ भली मुस्लमान हो, पर शाह खे असां सिंधियुनि जे अॻियां आणण वारो कल्याण बी आडवाणी ऐं होचंद गुरबख्शाणी ॿई हिंदू हुआ, ॿई प्रोफेसर हुआ, ॿई टीचर हुआ। हाणे मारवाड़ीअ में टीचर खे चवनि गुरु ऐं असां त भॻवान जे समान सम्झंदा आहियूं, उनखे साईं चवंदा आहियूं। त इन्हनि जा जेके संकलन कयल, मुर्तब कयल जेके शाह जा रसाला आहिनि, उन्हनि जूं कई हज़ार कापियूं सिंध में ॿिए चौथे साल छपजंदियूं आहिनि ऐं जेका नई पीढ़ी ईंदी आहे उहा ख़रीद कंदी आहे। इहे ॿई सिंधी हुआ ऐं तंहिंखां पोइ किन मुस्लमाननि बि जीअं मिर्ज़ा कलीज बेग वग़ैरह कयो। त इन्हनि सिंधीअ में एॾो योगदान ॾिनो, सिंधी लिटरेचर खां गॾोगॾु, जो
विरहाङे खां पोइ जॾहिं बम्बईअ में प्रोफेसर बणिया त उन्हनि जा पैदा कयल केतिरा ई असांजा नौजवान उन्हनि वटि पढ़ी करे ऐं सिंधीअ जा वॾा लेखक बणिया। ऐं इन खां पोइ मौजूदा दौर में असां ॾिसंदासीं त मिस्टर वासुदेव मोही वॾो शाइर ऐं लेखक आहे, उन बि इन में ॾाढो योगदान ॾिनो आहे टीचिंग में। दुबईअ में हू इंडियन हाई स्कूल में अंग्रेज़ीअ जो टीचर हो ऐं हुन केतिरो ई अंग्रेज़ीअ में ट्रांसलेशन कया आहिनि, पंहिंजो लिटरेचर बि लिखियो आहे। भोपाल बैरागढ़ में भी कई टीचर्स आहिनि, उन्हनि जे बारे में असांजा दोस्त तव्हांखे ॿुधाईंदा। मूंखे सॼे हिंदुस्तान जे बारे में चवणो आहे त अहिड़े नमूने हरूमल सदारंगाणी हिकिड़ो जंहिंखे ईरान यूनिवर्सिटीअ में पढ़ाइण लाइ प्रोफेसर अरबी फारसी पढ़ाइण लाइ असां वटि एतिरा विद्वान हुआ जो उहे ॿियुनि ॿोलियुनि में बि महारत हासिल कयल हुआ। ऐं हरूमल सदारंगाणी उन जूं लिखियल रुबायूं असां मां कंहिं कोन पढ़ियूं हूंदियूं, पर उन्हनि जो दर्जो जेको आहे तमामु वॾो आहे ऐं उन्हनि खे साहित्य अकादमी प्राइज़ मिलियो। अहिड़े नमूने कई असांजे अॼु बि जीअं गोविंद माली उहो बि टीचर हो, उनखे एतिरा नावल लिखिया जो उन्हनि नावलनि खे ॾिसंदे खेसि नावल सम्राट सॾियो हुयो। अहिड़ा कई आहिनि, केतिरनि जा नाला खणी केतिरनि जा खणबा। मुंहिंजो रुॻो इहो चवणु आहे त जॾहिं टीचर्स जी ॻाल्हि थी अचे, साईंअ जी ॻाल्हि थी अचे, उस्तादनि जी ॻाल्हि थी अचे, तॾहिं हिकु ॾाढी ॾुख थो थिए। मूंखे चवणु त न खपे, पर असां पंहिंजा पाण में आहियूं, इन करे मां चाहियां थो त इहा ॻाल्हि बि चवां त असां पंहिंजी ॿोलीअ तरफ़ सीरियस कोन्हे। हाणे ही स्कूल साईं बेगवाणी फानी साहिब जी परिकल्पना हुई, उन्हनि जो ई सुपनो हो, उन्हनि सॼी ज़िंदगी हिनखे स्कूल खे ॾिनी। अॼु उते सिंधी कोन थी पढ़ाई वञे ऐं जॾहिं पीढ़ी न हूंदी त मास्तर जो सुवालु किथे थो थिए भई असां कहिड़ियूं ॿोलियूं पढ़ूं। सिखणु खपनि, अंग्रेज़ी हिंदी ॿियूं ॿोलियूं सिखणु खपनि, पर जेसि ताईं मातृभाषा न आहे तेसि ताईं क़ौम जो वजूद, क़ौम जो एग्ज़िस्टेंस उहो रहणो कोन्हे। इन ॻाल्हि ॾांहुं अलाए छो असां ध्यानु नथा ॾियूं त जॾहिं असां मास्तरनि जो ॾींहुं था मल्हायूं त पंहिंजी ॿोलीअ ॾांहुं ध्यानु ॾियूं, तॾहिं त मास्तरनि जे ॾींहुं मल्हाइण जो का सार्थकता थींदी, न त इन जी सार्थकता काई कान्हे। मुंहिंजो इहो चवणु आहे त असांजा जेके बि साहित्य जा वॾा सिरमौर थिया आहिनि उहे सिर्फ़ु इन करे त उहे टीचर्स हुआ। ॿियनि ॿोलियुनि में बि आहे, ॿियनि ॿोलियुनि में बि जेतिरा स्कूलनि जा कॉलेजनि जा टीचर्स आहिनि उहे ई वॾा साहित्यकार थिया आहिनि। ऐं उहा साॻी ॻाल्हि असां सिंधी उन खां अलॻि कोन्हियूं, इन करे उहा साॻी ॻाल्हि असां सां बि लागू आहे त असांजा वॾा वॾा साहित्यकार पहिरीं टीचर्स हुआ, उन्हनि पंहिंजी सिंधी ॿोलीअ जी शेवा कई ऐं पोइ तमामु बहितरीनु साहित्य असांखे ॾिनो। पर अॼु उहा ॿोली असांजी गुम थी रही आहे त उन्हनि जी ज़िंदगीअ जो कयल पोरियो उहो साहित्य पढ़ण वारा कोन्हनि, त इहा वॾी दुख जहिड़ी ॻाल्हि आहे। इन करे इन ॾिस में असांखे सिंधियुनि खे इहो करणु खपे। ॿियो न त घर में ई पढ़ायूं, अहिड़ी ॾुखी ॿोली त आहे कोन, पर अॼु घर में कोन था ॻाल्हायूं।
त सार्थकता जे करे हाणे मां नाला ॿियनि जा कहिड़ा खणा, ॾाढा बेशुमार असां वटि टीचर्स हुआ जिन सिंधी लिटरेचर ऐं ॿोलीअ जी शेवा कई। ऐं टाइम थोरो आहे त इन करे उन्हनि ॻाल्हियुनि खे, ऐं वॾी ॻाल्हि त सिंध में बि टीचर्स आहिनि जेके के सिंधी लिटरेचर खे मालामाल करे रहिया आहिनि। मां बसि एतिरो ई चवंदुसि, महिरबानी तव्हांजी त तव्हां मूंखे ॿुधो, तव्हांजा लख थोरा। ॾाढो आभार तव्हांजो दादा तीरंदास मुलाणी साहिब। जीअं कि तव्हां सभिनी खे ख़बर आहे कि अॼु जो कार्यक्रम राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद द्वारा देश में 5 जॻह ते थी रहियो आहे। ऐं दादा तीरंदास मुलाणीअ जेका ॻाल्हि कई उहा पंहिंजे लेवल जी, पंहिंजे स्तर जी ॻाल्हि कई, राष्ट्रीय स्तर जी ॻाल्हि कई। ऐं घणा ई नाला दादा खे यादि आहिनि जंहिं सिंधी भाषा संस्कृति जे लाइ योगदान ॾिनो आहे। दादा जो पंहिंजे पाण में बि ॾाढो वॾो योगदान रहियो आहे। अलाए घणा किताब दादा जा प्रकाशित आहिनि, अलाए घणनि प्रोग्रामनि में दादा पंहिंजा रिसर्च पेपर्स पढ़िया आहिनि। त तव्हां पंहिंजे राष्ट्रीय स्तर जी जेका ॻाल्हि हुई तव्हां उहा रखी। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾाढी महत्वपूर्ण चई कि सिंधी भाषा जी संस्कृति जी सेवा करण जी ॻाल्हि, सिर्फ़ उनखे वधाइणो न आहे, सेवा भावना पंहिंजे पाण में ॾाढी वॾी शइ आहे। तव्हां उन सेवा भावना जो उल्लेख कयो, तव्हांजो ख़ूब ख़ूब आभार दादा। ऐं हिन सां मां हाणे विनती कंदुमि दादा बलूमल चौथाणी साहब खे, तव्हां पंहिंजा वीचार रखंदा। दादा बलूमल चौथाणी साहब। मंच ते आसीन साम्हूं वेठल सभिनी खे नमन थो कयां ऐं पंहिंजी ॻाल्हि शुरू थो कयां। सिंधी भाषा जे विकास में मास्तरनि जो योगदान। शिक्षक यानी मास्तर। शिक्षक दिवस ते असां यादि कंदा आहियूं, सम्मान कंदा आहियूं मास्तरनि जो। ऐं जंहिंजे करे ही ॾींहुं मल्हायो थो वञे उहे आहिनि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, जेके 13 मई 1962 ते राष्ट्रपति बणिया। हिननि 40 साल मास्तरी कई। पर अॼु ॻाल्हि कंदासीं सिर्फ़ु सिंधी मास्तरनि जी। चवंदा आहिनि मास्तर आहिनि मेणबतीअ जियां, जेके पाण वरी ॿियनि खे रोशनी ॾींदा आहिनि। इन करे भारतीय संस्कृतिअ में गुरूअ खे ईश्वर खां बि मथे मञियो वियो आहे। छो त ईश्वर ताईं पहुचाइण जो रस्तो बि गुरू ई त ॿुधाईंदो आहे। हूअं त वधीक सिंधी मास्तर असांखे अहमदाबाद, अजमेर, गांधीधाम ऐं उल्हासनगर में मिलनि था, पर पूरे देश विदेश में बि असांजा सिंधी मास्तर फैलियल आहिनि। सिंधी मास्तर न रुगो सिंधी विषय ई पढ़ाइनि था, पर ॿियनि विषयनि खे पढ़ाइण में बि हुननि महारत हासिल कई आहे। मां जन सभिनी जा नाला खणा त रुगो बैरागढ़ भोपाल माई सभई नाला थी वेंदा। ऐं जे पूरे हिंदुस्तान जे सिंधी मास्तरनि जी ॻणप कयूं त शायदि इहा संख्या हज़ारनि में थी वेंदी। ऐं एतिरा नाला ॿुधी करे तव्हांखे त उबासी ईंदी ऐं मूंखे बि टेंशन थींदो। त हिन करे एतिरा नाला न खणी करे मां कुझु ई मास्तरनि जो ज़िक्र कंदुसि जिन सिंधी भाषा जे विकास में भरपूर सेवाऊं ॾिनियूं आहिनि। उन्हनि मां के सदा हयात आहिनि त के हयात। त पहिरें नालो खणां त परमानंद मेवाराम, 1866 खां 1938। जनम हैदराबाद सिंध में ऐं स्वर्गवास बि उते ई। हिननि घणो ई वक़्तु मास्तरी कई ऐं सिंधियत जी जोति जॻाई। दादा लेखराज कृपलाणी उर्फ ब्रह्म बाबा, 1874 खां 1969, जिन प्रजापति ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की स्थापना माउंट आबू में कई। उन्हनि जा पिता साहिब पिणु स्कूल में प्रधानाचार्य हुआ ऐं पंहिंजी ॿोली ज़िंदह रखण ते ज़ोर ॾींदा रहिया। भेरूमल मेहरचंदाणी आडवाणी, 1875 खां 1950, जनम हैदराबाद सिंध। सन 1924 में DG सिंध कॉलेज कराचीअ में सिंधीअ जा लेक्चरर मुक़ररु थिया। हिननि 13 साल
यानी 1937 ताईं सिंधी पढ़ाइण जो कमु कयो। इन अरसे में भेरूमल शागिर्दनि में एतिरो त चाह पैदा कयो जो कॉलेज में सिंधी पढ़ंदड़नि जो तादादु घणो वधी वियो। इन बैदि यूनिवर्सिटी BA ताईं सभिनी सालनि में कॉलेज में सिंधी विषय पाठ्यक्रम जोड़ियो। केॾी वॾी ॻाल्हि आहे। साधू TL वासवाणी, पूरो नालो थावरदास लीलाराम वासवाणी, 1879 खां 1966, जन्म हैदराबाद सिंध में। कराची केंद्र तां मुंबई यूनिवर्सिटी जी BA जी परीक्षा ॾिनी ऐं अंग्रेज़ी विषय में पहिरियों स्थान प्राप्त कयो। पोइ MA कई कलकत्ता में विद्यासागर स्कूल में इतिहास ऐं अंग्रेज़ी जे प्राध्यापक जे तौरु नियुक्त थिया। कुछ वक्त खां पोइ लाहौर में दयाल सिंह कॉलेज जा प्रिंसिपल बि रहिया। पर सिंधी ॿोलीअ जो बि प्रचार प्रसार ज़ोरदार कया। किशन चंद बेवस 1885 खां 1947, पूरो नालो किशन चंद तीरथ दास खत्री, लाड़काने सिंध में सिंधी स्कूल में हेड मास्टर ऐं पिण होम्योपैथी जा होशियार डॉक्टर, जंहिं 20 सदी जी शुरूआत में पंहिंजी शाइरीअ में मोड़ आणे हिकु वॾो इनकलाब आंदो हो। संदन कविताउनि ऐं ॿियनि रचनाउनि में सिंधियत जी हुब मिले थी। इंदर भोजवाणी 1918-1992। हूअं त ही साहिब शाइरी जगत जा चिमकंदड़ सितारा हुआ, पर हुननि गैर सिंधियुनि, ख़ासि करे गुजरात कच्छ जे सरहद ते देश जे बचाव लाइ फ़र्ज़ अदा कंदड़ फ़ौजियुनि ऐं मिलिट्रीअ जे अमलदारनि खे बि सिंधी सेखारण जो कमु कयो। दादा जशन वासवाणी, पूरो नालो जशन पहलादरा वासवाणी, 2 अगस्त 1918 खां 12 जुलाई 2018, जन्म हैदराबाद सिंध। आदर्श मास्टर हुअण जो प्रचार प्रसार करण लाइ हिननि 3 मासिक पत्रिकाऊं शाया कयूं। ही पाण बि सेंट मीरास कॉलेज ऑफ गर्ल्स में प्रिंसिपल बणिजी शिक्षकनि ऐं विद्यार्थियुनि लाइ हिकु मिसाल पेश कयो। हिननि 50 अंग्रेजीअ में घणेई सिंधीअ में किताब लिखिया। पुणे में शिक्षा जा स्कूल कॉलेज खोले शिक्षा जी जोत जॻाई ऐं पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ जे वाधारे लाइ ख़ूब जतन कया। कीरत बाबाणी, जन्म 3 जनवरी 1922 ते मोरो लाखो नाली ॻोठ में। ही साहिब सिंधी लिपि, सिंधी साहित्य, सिंधी कला ऐं नाटक, सिंध ऐं सिंधियत जी हलचल में सरगर्म रहिया, पर हिननि स्कूल में मास्तरी बि कई। प्रोफेसर संत दास झांगियाणी 1926 खां 1988, जन्म हैदराबाद सिंध में। दहलीअ जे देशबंधु कॉलेज में प्रोफेसर तौरु शेवाऊं ॾिनाऊं। हिन ई कॉलेज में सिंधी विभाग जा सदर मुक़ररु कया विया। पोइ इते ई वाइस प्रिंसिपल ऐं पोइ एक्टिंग प्रिंसिपल जो पद संभालियो। खेलदास बेगवाणी फानी, पूरो नालो खेलदास वलीराम बेगवाणी, जन्म 4 अप्रैल 1914, मियाँ साहिब शिकारपुर सिंध में। तैलीमी आलम ऐं उस्ताद हो। सिंध हिंद में टीचर, लेक्चरर, प्रोफेसर, एजुकेशन इंस्पेक्टर ऐं प्रिंसिपल जे तौरु शेवाऊं ॾिनाऊं। नाटकनि जे ज़रिए बि सिंधियत जी ख़ुशबू फैलायूं। हरी दिलगीर, पूरो नालो हरी गुरडनोमल दरियाणी, 1916 खां 2004, जन्म लाड़कानो सिंध। आला दर्जे जा शाइर। 1959 में आदिपुर कच्छ गुजरात में ऐं तोलाणी इंजीनियरिंग कॉलेज में प्रिंसिपल बणिया, जितां 1979 में रिटायर कयाऊं। सिंधी साहित्य ज़रिए सिंधी ॿोलीअ लाइ सुजाॻी आणींदा रहिया असांजा हरी दिलगीर साहिब। डॉक्टर सतीश रोहिड़ा, पूरो नालो डॉक्टर सतीश कुमार पमनदास रोहिड़ा, जन्म 15 अगस्त 1929, दादू सिंध। सिंधी साहित्य जो सितारो हिन भाषा पढ़ाइण जो पेशो अख़्तियार कयो। भारत में ऐं ॿाहिरि विदेशनि में बि 1978 खां 1982 ताईं यूनिवर्सिटी ऑफ
गयाना ऐं जॉर्ज टाउन में हिंदी जा प्रोफेसर रहा ऐं सिंधी ॿोली अमल में आणण लाइ बि ज़ोर ॾींदा रहिया ऐं सिंधियत जी शेवा में हिननि बि योगदान ॾिनो। रूप कुमार घायल, जनम 17 जून 1930। हिननि साहिबनि पिणु मास्तरी जे क्षेत्र में शेवाऊं ॾेई जोॻो नाम कमायो। सिंधी साहित्य जा घणेई किताब लिखी सिंधी ॿोलीअ जे विकास जो कमु कयो। डॉक्टर मोती प्रकाश 1931 खां 2015। पूरो नालो डॉक्टर मोती प्रकाश सुखराम दास शर्मा, जनम दड़ो, ज़िलो ठठो, सिंध कॉस्मोपॉलिटन हाई स्कूल मुंबईअ में ऐं केजी खिलनाणी हाई स्कूल में उस्ताद रहिया। लॻभॻि 25 साल प्रिंसिपल ऐं डायरेक्टर जी पद ते रहिया। कला प्रकाश 1934 खां 2018। पूरो नालो शादीअ खां पहिरीं कला पारूमल चांडवाणी ऐं शादीअ खां पोइ कला मोती प्रकाश। 1954 खां 1971 ताईं मरकज़ी सरकार जे हिकु खाते में ऑडिटर ऐं पोइ 1971 खां 1977 ताईं आर.के. तलरेजा कॉलेज उल्हासनगर में सिंधी विषय जी लेक्चरर। तंहिंखां पोइ 1980 खां 1982 ताईं दुबईअ में इंडियन हाई स्कूल में हेड मिस्ट्रेस। हरीश वासवाणी 1940 खां 2013। पूरो नालो हरीश हंसराज वासवाणी, जनम नूर इलाही लोड़ा लाई, बलूचिस्तान, सिंध में। ही साहिब बि तोलाणी कॉलेज में प्रोफेसर रहा। वासदेव मोही, जनम 2 मार्च 1944, मीरपुर खास, सिंध। इंडियन हाई स्कूल दुबई UAE में लेक्चरर, हेड ऑफ डिपार्टमेंट अंग्रेज़ी तौर शेवाऊं ॾेई रिटायर थिया। पर हिननि सिंधी ॿोलीअ लाइ बि घणी जदोजहद कई आहे ऐं सिंधियुनि जे ज़हन में पंहिंजी ॿोली न विसारण जो ॿिज पोखियो आहे। प्रेम प्रकाश, असुलु नालो परमानंद, नंढो नालो पमो, जनम 2 अगस्त 1946, हीराबाद, हैदराबाद, सिंध। हाई स्कूल में 1 साल टीचर रहा, पोइ LIC इंडिया में मुलाज़िम ऐं उतां ई क्लास 1 ऑफिसर जे रूप में रिटायर थिया 2006 में। पर सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ साहित्य ज़रिए हिननि पंहिंजूं शेवाऊं ॾिनियूं आहिनि। डॉक्टर कमला गोकलाणी, जनम 16 जून 1950, अजमेर, राजस्थान में। शिक्षा MA हिंदी, PG डिप्लोमा इन जर्नलिज्म, MA सिंधी, PhD सिंधी ऐं M.Ed हिंदीअ में बि लेक्चर रही चुकी आहे। पर अजमेर में डिग्री कॉलेज में सिंधीअ जी लेक्चरर तौर शेवाऊं ॾेई रिटायर थी आहे। हिननि घणाई मकाला लिखी करे सिंधी ॿोलीअ जे विकास में योगदान ॾिनो आहे। विनोद आसुदाणी साहिब, जनम 1 जनवरी 1969, नागपुर में। गोल्ड मेडलिस्ट, MA इंग्लिश, MA हिस्ट्री ऐं MA सोशोलॉजी ऐं ॿियनि घणेई खेत्रनि में गोल्ड मेडल्स ऐं प्रतिष्ठित अवार्ड हासिल कया आहिनि। नागपुर जे कॉलेज में प्रोफेसर आहिनि ऐं हेड ऑफ डिपार्टमेंट। पंहिंजे असरदार लेक्चरनि सां पंहिंजी सिंधी ॿोली न विसारण लाइ अवाम खे जाॻायो आहे ऐं भाषा जे विकास जो संदेश ॾिनो आहे। अहिड़ी तरह घणाई सिंधी मास्तर आहिनि जिन सिंधी भाषा जे विकास में महत्वपूर्ण योगदान ॾिनो आहे ऐं सिंधियत जी जोति जॻाई आहे। महिरबानी। दादा बलूमन चौधरी साहब, सिंधी हास्य कवि ऐं नाटककार त तव्हां आयो ई, पर सिंधी भाषा जे विकास लाइ तव्हांजा घणेई नवां रूप ॾिठा। हिकिड़ो रिसर्च स्कॉलर, हिकिड़ो इतिहासकार, हिकिड़ो समाज सेवी, हिकिड़ो चिंतक, हिकिड़ो वीचारक। ये तव्हांजो नओं समाज लाइ ॾाढी सेवा कंदो, सिंधी भाषा जे विकास लाइ ॾाढो योगदान ॾींदो। अहिड़ी आशा सां सभी चयूं था। ॾाढा पेपर्स पढ़ी चुका अथव ऐं जेको बि पेपर हुननि जो हूंदो अथनि ॾाढी रिसर्च खां पोइ प्रेज़ेंट कंदा आहिनि। ऑथेंटिक ऐं रिसर्च कंदा आहिनि ॾाढी पावर। मुंहिंजो शायदि पहिरियों अवसर थी ॾाढा कहिड़े बुक मां तव्हांखे ख़बर कोन अथव हू ॾाढो पुराणो पेपर ऐं हिन सां गॾु मां हाणे वरी सम्मान सां घुराइण चाहियूं दादा परमानंद बलवाणी साहिब खे अची करे पंहिंजा वीचार असां सभिनी जे विच में रखूं। दादा परमानंद बलवाणी साहिब।
जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभ खां पहिरियों असांजे दिवंगत जेके मास्टर आहिनि उन्हनि खे श्रद्धांजलि ॾिनी। उन खां पोइ जेके हयात आहिनि उन्हनि जे साम्हूं नतमस्तक थी करे उन्हनि खे प्रणाम करे मां पंहिंजी ॻाल्हि शुरू कंदुमि। असांजे हिंदुस्तान जे ॿिए राष्ट्रपति जंहिंजो 5 सितंबर ते जनम ॾींहुं हुयो, उन्हनि जॾहिं हिंदुस्तान जे सभ खां ऊचे उहिदे ते पहुता त पंहिंजे जनम ॾींहं खे मास्तरीअ जे रूप में, मास्तरनि जे ॾींहं जे रूप में मल्हाइण जी शुरूआत कई 1968। छाकाणि त पाण पहिरियां मास्तर रहिया ऐं हिननि जो दर्शन शास्त्र मूल विषय हुयो। गुरु शिष्य परंपरा जो आधार सांसारिक ज्ञान खां शुरू थींदो आहे ऐं सच सां रूबरू कराइण लाइ कड़ी जे रूप में गुरुअ जी आजीवन उन्हनि खे अहमियत खे नज़र में रखंदे भॻवान खां पहिरियां गुरुअ खे जॻह ॾींदे संत कबीर चयो आहे, गुरु गोविंद दो खड़े काकू लागे पाँव, बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बताए। गुरु ॿिनि अखरनि सां गो ऐं रू सां मिली करे ठहियलु आहे। गुरु गो जो मतिलबु आहे अंधकार ऐं अज्ञान रूपी अंधकार, ऐं रू जो मतिलबु आहे ज्ञान रूपी रोशनी। अज्ञान खे परे करे जेको ब्रह्म रूपी रोशनी आहे उहा ई गुरु आहे। पुराणे वक़्त में गुरु ऐं शागिर्द जे विच में सिर्फ़ु ज्ञान जी ॾे वठी कान थींदी हुई, पर गुरु पंहिंजे शागिर्द जे संरक्षक जे रूप में अखलाक़ी फ़र्ज़ बि निभाईंदा हुआ, जंहिंजे करे शागिर्द जे दिलि में गुरुअ जे लाइ श्रद्धा ऐं समर्पण भाव पैदा थींदो हुयो। प्रसंगवश हिकिड़ो वाक़ियो जेको हिते भोपाल में थियो उहो तव्हांजे साम्हूं रखणु चाहींदुमि। हिते सिंधी कॉलोनी में हिकिड़ो प्रोग्राम अरेंज कयो वियो जंहिंमें राम जेठमलानी साहब खे इनवाइट कयो वियो हुयो। मंच ते हाज़िर हुया। दादा केवी बेगवाणी साहब ऑडियंस में वेठल हुया। जॾहिं उन्हनि जी मंच तां उन्हनि ते नज़र पई त सुञाणे उन्हनि मंच ते उन्हनि खे घुराए सभिनि जे साम्हूं उन्हनि खे पेरे पई उते मंच ते उन्हनि खे जॻह ॾिवारी अथऊं। शायदि काफ़ी घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी। हे गुरु ऐं शिष्य परंपरा जिते ईमानदारी वारी ॻाल्हि आहे, पीढ़ पुख़्ती करण वारी ॻाल्हि आहे, ईमानदार कोशिशुनि जो नतीजो अंत सुठो थो थिए। राम जेठमलानी साहब खे दादा सिंध में पढ़ायो वियो। गुरु पंहिंजे ज्ञान ऐं तजुर्बे जे बल ते शागिर्द न सिर्फ़ु सुकून भरी ज़िंदगी जीअण सेखारींदो आहे, पर अॻिते अचण वारी मुश्किलातुनि खे ध्यान में रखंदे उन्हनि सां गॾु उन्हनि सां मुंहुं ॾियण लाइ बि पिणु मानसिक रूप सां तयारु करण जो कमु कंदो आहे। अॼु जे बदिलियल माहौल में अकेले स्कूलनि या मास्तरनि ते ज़िम्मेदारी विझणु नाहक थींदो। ॿारनि खे चरित्रवान ठाहिण लाइ घरू माहौल में संजीदा हुअणु ॾाढो ज़रूरी आहे। मां जनम ॾींदी आहे, गुरु ज़िंदगी ठाहिण जो कमु कंदो आहे। समाज जो आईंदो सवारण में गुरुअ जे अहम योगदान खे ध्यान में रखंदे उन्हनि खे उहो मान ॾींदा रहूं जंहिंजा हक़दार आहिनि। ॾीओ बणिजी राह रोशन करण वारे गुरुजननि खे शत शत नमन प्रणाम। जय हिंद, जय झूलेलाल। दादा परमानंद परवाणी साहब बैंक ऑफ महाराष्ट्र में रिटायर्ड हिकिड़ो ऑफिसर सभ्यता जी संस्कृति
इंसानियत जी ॻाल्हि थो करे पियो। इहो सिर्फ़ु असांजे सिंधी भाषा में ई थी थो सघे, ॿियनि समाजनि में इहा जोति तव्हांखे जॻण न मिलंदी। विभाजन खां पोइ हेॾियूं तकलीफ़ूं ॾिसी करे जॾहिं असां हिते आयासीं, जेको संघर्ष असां कयो, मूंखे लॻे थो असांजे वॾनि जेको संघर्ष कयो उन खां वधीक संघर्ष अॼु असांजी नई पीढ़ियुनि खे करण जी ज़रूरत आहे। जीअं दादा चयो कि पीढ़ी ई कोन रहंदी त मास्तरनि जो स्कूलनि जो छा कंदव, कंहिंखे ॿुधाईंदव सभ्यता संस्कृति। त इहो असांजी पीढ़ीअ जे मथां ज़िम्मेदारी आहे, असांजी अचण वारी पीढ़ियुनि जे मथां इहा ज़िम्मेदारी आहे। शायदि तव्हां खां वधीक संघर्ष असांखे करिणो आहे, इहो ई सभई तव्हां सम्झाइण जी कोशिशि कई ऐं जेको शायदि असां सम्झूं था पिया। इन सां गॾोगॾु हाणे कार्यक्रम बि अॻिते वधी था हलूं पिया। अॼु जीअं कि तव्हां सभिनी खे ख़बर आहे कि राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद नई दिल्लीअ द्वारा शिक्षक दिवस पूरे देश में 50 जगहनि ते मल्हायो थो वञे। सिंधी मास्तरनि खे अॼु सम्मानित कयो थो वञे इन प्रकार जे कार्यक्रमनि में। और हिते बि असां कुझु शिक्षकनि जो सम्मान करण था चाहियूं पिया। दादा विश्वम्भर राजदेव साहिब ऐं ज्ञानचंद बालाणी साहिब से मां निवेदन कंदुमि कि कीमनदास पुराणी साहिब जो सम्मान करें। सिंधी भाषा संस्कृति सभ्यता के बचाइण वारा, उनखे अॻिते वधाइण वारा, उनखे संरक्षण ॾियण वारा दादा कीमनदास पुराणी साहिब। जयपाल सदस्य साहब अचनि हिते मंच ते ऐं ज्ञान बाबू जो साथ ॾियनि। कवि बल्लू चोरगाणी साहब जे सम्मान लाइ। कविता साणी दीदी सां निवेदन आहे कि अची करे परमानंद बलवाणी साहब जो सम्मान कनि ज्ञान बाबू सां गॾु। शिक्षक दिवस जो मौको आहे, तव्हां दुनिया में कंहिं बि शइ जी कल्पना हिकिड़े गुरुअ जे बिना नथा करे सघो। अगरि मकान ॾिसो था, स्कूल ॾिसो था, काई बिल्डिंग ॾिसो था, जंहिं गाॾीअ ते तव्हां हली करे आयो, जंहिं कंपनीअ में उहा ठही हूंदी, कंहिं बि शइ जी ॻाल्हि कयो, तव्हांजे हथ में काई पेन आहे, कोई चश्मो आहे, कंहिं न कंहिं पहिरियों दफ़ो ठाहियो हुयो ऐं उन कला खे ॿियो कंहिंखे हस्तांतरित कयो हो। हिकिड़ो गुरु ई हूंदो जे इहा शइ ख़ासि तौर ते कार्यक्रम शिक्षक सम्मान समारोह हो। शिक्षकनि जो सम्मान उहे चूंडियल सिंधी शिक्षक जिन खे असांखे ॻोल्हणो पियो कि केरु आहिनि जेके सिंधियत जी सेवा में लॻल आहिनि। घटि आहिनि। दादा जन पंहिंजे हिकिड़े वक्तव्य में चयो, पंहिंजे पेपर में चयो कि विधानसभा में सवाल उथियो कि मध्य प्रदेश में कोई सिंधी शिक्षक कोन आहिनि। सिंधी शिक्षक त आहिनि, जेके रिटायर थी चुका आहिनि उहे बि आहिनि, कुझु नवां बि आहिनि, जिन स्कूलनि में सिंधी पढ़ाई थी वञे उते बि आहिनि। पर त्रासदी असां सां गॾु इहा आहे कि सिंधी पढ़ण वारा ॿार कोन्हनि, पढ़ण लाइ केरु बि तयारु कोन्हे। त उन्हनि सिंधी जॾहिं ॿार ई कोन्हनि, टीचर्स ई कोन्हनि, त गुरु वीचारो छा कंदो। हिते ऑडियंस में असांजा कुझु अहिड़ा शख्सियतूं वेठियूं आहिनि जिन खे ही अॼु जो ही कार्यक्रम समर्पित हो। आदरणीय दादा निर्भनदास जगवानी ऐं स्वर्गीय सदाहयात श्री खीरदास बेगवानी पानी साहब, उन्हनि सां जुड़ियल कुझु संस्मरण असांजा हिते वेठल शख्सियतूं प्रेज़ेंट कंदा। सभिनी खां पहिरीं मां मोटी बलवानी साहब खे आमंत्रित कंदसि। काफ़ी वक़्तु उन्हनि पानी साहब सां गॾु गुज़ारियो ऐं दिलि में घणेई ॻाल्हियूं अथनि, त मूंखे लॻे थो सुठो लॻंदो उहे असां सां पंहिंजी वीचारनि जी वठी कंदा। उपस्थित विभूतियूं, सदन में उपस्थित ॿार भेनरूं ऐं के ॿार बि हुन पढ़ण वारा ॾेखारीनि था मूंखे। मां पंहिंजे ताईं त शुक्रगुज़ार रहंदुसि सर्वपल्ली राधाकृष्णन जो। तव्हां सभिनी खे थियणु घुरिजे कि उन्हनि जी ॾाढी सुठी भावना ऐं कल्पना हुई त गुरुजन जो मान सम्मान थियणु घुरिजे। अॼु उहा हालत आहे ज़माने जी, जीअं मुंहिंजे हम सरनेम बलवानी साहब चयो, हैसियत दौलत वारनि जी क़दुरु आहे, इल्मु इख़लाक़ वारनि जी क़दुरु घटि आहे, लियाक़त वारनि जी क़दुरु घटि आहे। त इहो बि घटि में असांखे मिले थो। असां उन्हनि शख़्सियतुनि खे यादि कयूं और ख़ासि तौर ते मुंहिंजे लाइ, छो त मुंहिंजे मथां हुन ॾाढो वॾो असरु थियो हो, चाहे उहो निर्मदा जगवाणी हुजनि या केरलाल जन हुजनि।
मुझी कोई वरी उम्र न हुई, मां स्कूल पढ़ंदो हुउसि त असांजे वॾनि में उन महिल ख़्यालु रखंदा ॿारनि जो परिवार जो, चयो हेॾे होॾे घुमंदे फिरंदे न तूं वञी कलाकारी कर, फालतू कम न कंदे तूं स्कूल खां सवाइ। अरे एतिरे क़दुरु मां तव्हांखे ॿुधायो, मूंखे कंपाउंडर बि ठाहियो वियो। हुननि चयो तुंहिंजो ध्यानु वञे थो घटिजंदो, तोखे डॉक्टर थियणो आहे त डॉक्टर रामचंद्र वटि वञी वेह, फालतू कम न कर। अॼु उहे ॻाल्हियूं त ख़ैर कोन्हनि। उतो मूंखे प्रेरणा मिली थोड़ी लिखण जी, जेका वरी दॿिजी वई शादी जे करे वरी उन जो बेगवाणी साहिब जो असरु हुयो। कलाकारी मां उतो ई सिखियुसि नंढपण खां, ऐं उहो जेको त्याग ऐं बलिदान कयो, अॼु ज़मानो ॾाढो ॾुखियो आहे। इन मौक़े ते मां दादी गोभी तोलताणी खे बि यादि करणु चाहींदुमि। उन्हनि जो बि ज़बरदस्त त्याग हुयो, पंहिंजे घर में रोज़ रिहर्सल कराइण, चांहियूं पीआरण, कलाकारनि खे तयारु करणु, नवनि कलाकारनि खे वठी अचणु, ॾाढो मुंहिंजो सहयोग हुयो उन ॻाल्हि में। अचो बेगवाणी साहिब ते मां त हैरान थींदो त हिकु शख़्सियत में कीअं एॾी शयूं थी सघी थी। मास्टर उहे प्रिंसिपल हुया, तंहिंखां पोइ कवि, तंहिंखां पोइ शायर, लेखक ऐं दार्शनिक। मां दार्शनिक इन करे चवंदुमि, मां अॼु बि न विसरंदो आहियां मूंखे इहो लॻो। पूरी हालत उन ज़माने मास्टर जी अॻो पूरी हालत हूंदी, 3 ॿार, 3 धीअर, 3 पुट, 6 ॿार। मां सम्झां थो केतिरो ॾुखियो हूंदो उन ज़माने में एज ए मास्टर पालण। तंहिं हूंदे बि मुंहिंजो वॾो पुटु अमर बेगवाणी असांजे इंग्लिश पढ़ाई मूंखे निर्मल स्कूल में, त उनखे बि थोड़ी हाणे केशव बेगवाणी जो ॿियो नंबर पुटु मूंसां गॾु रहियो मेडिकल लाइन में, अमर बेगवाणी जो मेडिकल में रहियो, पोइ वरी प्रमोशन बि थियुसि। त मुंहिंजे ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि खे थोरो दुख नज़र ईंदो, दर्द नज़र ईंदो, छा कया कई असांजा मास्टर ठही विया, छा रखियो आहे असांखे छा अरमान आहे, छा सुपना हुया, यार सभु दॿियल रहिजी विया। आख़िर अमर बेगवाणी हुयो तरक़ी पसंदि माण्हू, साउथ अफ्रीका, पहिरियों त गल्फ में हली वियो। मूंखे यादि आहे मां वेठो हुउमि, कंहिं शख़्स कुरे थो, केदार बेगवाणी कुरदण जी कोशिशि कई, चई साईं वॾो पुटो तव्हांखे घर में सहयोग मिलिया, सुठो मतिलबु कमाई आहे, सभु कुझु आहे, त असांखे थोरी हैरानी थी साईं, तव्हांखे दुख पियो हूंदो। एॾी सुठी ॻाल्हि चयूं जेका मां हर हंधि हैरान कंदो आहियां। उन्हनि चयो असां इंसानूं जेके मोह माया में पिया हुआसीं, पुटु हीअं न कयो, माउ हीअं न कयो, पीउ हीअं न कयो। पखी बि, इन्हनि जा शब्द मां घुराया थो, पखी बि हिकिड़ो उॾामण सिखी वेंदो आहे न, कहिड़ा माउ पीउ, कहिड़ी औलाद, पंहिंजी मस्तु जीवन जी वेंदो आहे। असां मोह माया में पई करे एॾो सुठो जवाबु ॿुधी मां त हिकदमि उन उमिरि में बि हैरान थी वियुमि। हे छा कमाल आहे, हे जवाबु ॾियणु जॾहिं की तकलीफ़ बि थींदी, इहो बि सम्झो ॻाल्हि। पर उन्हनि एतिरी सुठी ज्ञान वारी ॻाल्हि कई, मूंखे अॼु ताईं यादि आहे, घणनि ॾींहं दोहिराईंदो आहियां त उनजी आफ़रीन आहे कि हिकु शख़्स थी करे उन्हनि इहे दार्शनिकता बि उन्हनि में हुई। ऐं असांजो त घर ॾाढो भरिसां हूंदो त असांजे त थींदो ई रहंदी मुलाक़ात, वरी ड्रामे में, रिहर्सल में। सादगी पसंदि, सरल माण्हू, कोई देखाव न, हक़ीक़त में जीअण वारा माण्हू। मूंखे ॾाढी ख़ुशी थी कि मां उनजी संगत में रहियुसि। घणियूं ॻाल्हियूं हाणे मां अचणु चाहींदुमि देवंदास बेगवाणी मथां। मां जेकॾहिं तव्हां खां पुछां सॼे ज़माने जो दर्द अंदरि लिकाए तव्हांखे केरु खिलाईंदो आहे, कोई ॿुधाए सघंदो? सॼे ज़माने जो दर्द लिकाए जहान जो ऐं तव्हांखे खिलाए केरु शख़्स आहे, ॿुधाए सघंदो आहे कोई? जोकर असांजे देवंदास साहिब ईअं ई हुया। मूंखे ख़बर आहे, मुंहिंजी थोरी सोच उन महिल में सुठी हुई, ॾाढो दर्द हूंदो भई छा थियो आहे, मास्टर थी विया, छा कमाई आहे, छा केॾो कमु था कयूं, सभु था कयूं, ख़्याल मास्टर, पर जनता खे खिलाईंदा हुया। चाहे चुटला हुजे, चाहे कलाकारी हुजे, बेगवाणी साहिब जे लिखण में उन्हनि जो बि ॾाढो वॾो योगदान हूंदो। छो त उन महिल ईअं बि थींदो भई सभु अची लिखंदा हुआसीं, कंहिं कदाने मां बि सलाह ॾेई सघंदुमि त उन महिल उहो सभ जी सलाह सां उहो ड्रामो तयारु थींदो हुयो। त उन्हनि असांजे मेहमान जी सलाह त ॾाढी जाम जी ख़ुशनसीबी आहे कि साईं देवदास बेगवाणी साहिब सां बि मुंहिंजो संपर्क रहियो ऐं निर्मल स्कूल में बि पढ़ियुमि। साईं देवदास बेगवाणी साहिब सां बि उन्हनि जे मार्गदर्शन में रहियुमि
बेवाणी साहब सां हिते स्कूल में मुलाक़ात थी हुई त मां हिते जेके सिंधु समाज नारी सभा हलाईंदी आहे उन जनरल सेक्रेटरी हुउमि त मुलाक़ात थींदी उन्हनि मूंखे किताबु ॾिनो पन नाले सां उहो मां वटि अॼु बि संभाले रखियो आहे। इहो नंढो संस्मरण आहे ऐं मां निवेदन कंदुमि सभई एतिरा संस्मरण ॿुधाईंदा त जीअं सभिनीनि खे मौक़ो मिले ख़ासि सिर्फ़ु उन्हनि जे बारे में। धन्यवाद। भावना जगवानी असांजे विच में आहे। दादा नेभनदास जगवानी जी पोटी भावना जेका उन्हनि सां ॾाढो प्रेरित थी आहे ऐं मुंहिंजे लाइ बि ख़ुशकिस्मती जी ॻाल्हि आहे कि मां गिलानी साहब जे निर्देशन में पंहिंजो पहिरियों नाटक जॾहिं कयो हो त उन सां गॾु हिकु हास्य झलकी थी हुई मोटू मल जी भेण बदली त उन में दादा नेभनदास जगवानी साहब सां कमु करण जो मौक़ो मिलियो हो ऐं उहो ई हिकु इंसिडेंट अहिड़ो जेको हुयो उन सां जुड़ियल हिकु में हुई मिली हुई भावना। अॼु असांजी फैमिली जे लाइ इहे पंहिंजे पाण में ॾाढो प्राउड मूमेंट आहे कि हिकु फंक्शन जेको कि हुननि खे डेडिकेटेड आहे। ऐं जंहिंमहिल दादा न रहिया मां सिर्फ़ु 11 साल जी हुअमि पर अॼु बि ख़ूब हिकिड़ो जेको थींदो आहे न ब्लर मेमोरी हूंदियूं आहिनि असांखे यादि न हूंदियूं आहिनि लेकिन त बि किथे न किथे कुझु हूंदो आहे माइंड में। त जॾहिं बि मां दादा सां गॾु मार्केट वेंदी हुअमि हर दुकान मां कोई न कोई ईंदो जेकी बि सिंधी दुकान साईं अचो साईं अचो साईं अचो त तंहिंमहिल न सम्झणु ईंदो पर हाणे सम्झणु ईंदो आहे कि हू छा मूमेंट हो। मूंखे पंहिंजे पाण में चाह हुई कि मां थिएटर में वञा। हिकु दफ़ो मां नाटक ॾिसणु वियमि भुलानी सर वटि वियमि मूंखे कोई न सुञाणंदो पर मां सभिनीनि खे सुञाणंदी हुअमि। मां वञी दादा जो रेफरेंस ॾिनो मां चयो कि मूंखे बि थिएटर करिणो आहे। सर सिर्फ़ु मूंखे हिकिड़ी लाइन चई असां दादा खां ॾाढो कुझु सिखियो आहे तोखे यदि असां हुनजो 1% बि सेखारे सघूं त असां लाइ ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। त हे कुझु ॻाल्हियूं जेके आहिनि उहे पंहिंजे पाण में एतिरी वॾियूं आहिनि भले असांखे ॿुधण में नंढियूं थी लॻनि पर ॾाढी वॾियूं आहिनि। ऐं अॼु बि हमेशह हिन नाले खां जॾहिं मूंखे इंट्रोड्यूस कंदा आहिनि सर कि दादा नेभनदास जगवानी जी पोटी आहे त ॾाढो प्राउड मूमेंट हूंदो आहे ऐं अॼु त ही ॾाढो ई प्राउड मूमेंट आहे। थैंक यू। मूंखे लॻे थो भावनाऊं इन तरह सां प्रभावित थींदियूं आहिनि कि शब्द घटि पइजी वेंदा आहिनि अखर घटि पइजी वेंदा आहिनि ॻाल्हाइण में। दादा बेगवाणी जे बारे में एतिरो ॿुधो ॾाढो सुठो लॻो। हू पाण में महान हस्ती हुया। मां एतिरो चई सघंदो हुउमि मां KG1 में हुउमि जुमन मीरा KG1 में कचो पहिरियों हूंदो पको पहिरियों दादा बेगवाणी प्रिंसिपल हुया। उन खां 2 सालनि ताईं मां शायदि उन स्कूल में पढ़ियुमि 3rd में मां हुतां छॾे ॾिनो पर बेगवाणी साहब जो आशीर्वाद मूंखे हमेशह रहियो। उन्हनि जी हुन महान हस्ती जे करे अॼु मां हिते मंच ते वेठो आहियां। तव्हां ॿारनि जी चाह जे करे विश्वास जे करे ऐं उन्हनि जे प्रेम जे करे मां सिंधु शिक्षा सेवा समिति जो अध्यक्ष आहियां। सभु इहे सभु उन्हनि जो आहे। उहे एतिरी महान हस्ती हुआ जेके पंहिंजे शागिर्दनि खे चूंडे चूंडे अॻिते वधाईंदा हुआ ऐं जेके उन्हनि जे सानिध्य में हुआ उन्हनि जे मथां उन्हनि जी हमेशह नज़र हूंदी हुई भई मुंहिंजो ई शागिर्द कहिड़ी क्लास में पढ़ियो हाणे छा करे रहियो आहे हाणे किथे पहुतो आहे हुन में मूंखे छा ॾिठो मूंखे ख़बर कोन्हे। अचानक 15 अगस्त जे हिकु फंक्शन में मूंखे चयूं तो कि चीफ गेस्ट ठहिणो आहे हिन स्कूल जो। मां मना करे छॾीमांनि। मूंखे चऊं ॿियो नालो ॿुधाए। मां डॉक्टर राजाणी जो नालो ॿुधायोमांनि। डॉक्टर राजाणी वटि पाण पहिरीं पंधु पहुता अमीदिया रोड ते। उन्हनि खे इनवाइट कयूं। उन्हनि सभु ॿुधो
ॿुधणो पुछो उन्हनि चयो मां त लायंस क्लब वग़ैरह में आहियां, सिंधी समाज सां एतिरो मां कनेक्टेड न आहियां, पर वरी बि गतिविधि में आहियां। अॼु तव्हां मां वटि आया आहियो, छा करणो आहे? तव्हांखे मुंहिंजो नालो कीअं ॿुधायो? त उन्हनि जे मुंहं में निकितो विशंबर ॿुधायो आहे, ऐं उन्हनि चयो आहे तव्हां ठीकु रहंदा। तॾहिं स्कूल बि नंढो हुयो, ॿार मूंखे ख़बर कोन्हे ओॾी महिल केतिरा पढ़ंदा। त डॉक्टर राजानी मूंखे फ़ोन कयो, विशंबर साईं जन हिते वेठा आहिनि, तूं मना छो कई? मां चयो मां KG1 में पढ़ंदो हुयुमि, साईं जन प्रिंसिपल हुया, अॼु मां हुननि सां गॾु मंच ते वेही करे चीफ गेस्ट थी करे मां त नथो डेयर करे सघां, हिमत नथी थिए हेॾी महान हस्ती जे साम्हूं, ऐं उहो ई चीफ गेस्ट करे मूंखे वठनि ऐं मूंखे स्वागत करे, मां में हिमत कोन्हे। त डॉक्टर राजानी ॿ शब्द चया, भई उन शख़्सियत तो में कुझु ॾिठो हूंदो त तोखे अॼु फंक्शन जो चीफ गेस्ट करे पंहिंजे शागिर्दनि जे साम्हूं प्रस्तुत करे रहिया आहिनि, त तूं मना छो थो करे? इन वॾो पुरस्कार तोखे छा खपे? मां ओॾी महिल ई हा कईमान, फंक्शन में आयुमि। उन खां पोइ अलाए छा थियो, मां हिन संस्था सां जुड़ियुमि ऐं अॼु ताईं मां शेवा करे रहियो आहियां। मूंखे ख़बर कोन्हे उन्हनि जी मां में छा उन्हनि सोचियो हुयो, उन्हनि जी छा मंशा हुई, छा सपना हुया, उहा मूंखे ख़बर कोन्हे, पर मूंखे ख़बर, मां नथो पतो आहे त भई उन्हनि जा सपना मां साकार करे चुकियो आहियां, उन लेवल ते पहुची सघो आहियां, ख़बर कोन्हे। मां अॼु उन्हनि खे नमन कयां थो पियो ऐं सभिनी शिक्षकगणनि खे मां नमन कयां थो, जेके पंहिंजियूं तकलीफ़ुनि खां पोइ बि हिन कार्य में लॻा पिया आहिनि। सिंधी लैंग्वेज जे लाइ नई पीढ़ी में सिंधी लैंग्वेज पढ़ाई वञे। असां 4-5 साल पहले पंहिंजो स्कूल रजिस्टर करायो, रजिस्ट्रेशन में 30 ॿार मोकिलियासीं, रेगुलर क्लासिस हली रहियूं। जॾहिं इम्तिहान जो टाइम आयो त ॿार पंहिंजी पढ़ाई में मशगूल थी विया, उन्हनि जे पेरेंट्स एलाउ न कयो भई हू हिते अचनि या पढ़नि, उन्हनि जी पढ़ाई डिस्टर्ब थी थिए। त उहो फस्ट ईयर जेको असांजो एग्ज़ाम थियो, निल स्टूडेंट रजिस्टर थियो, उन खां पोइ असां बि जी कोशिशि बि घटि थी वई। पर हींअर मां कविता जी खे निवेदन कंदुमि त असां जो सिंधी लैंग्वेज खे वधाइण जो जेको मक़सदु आहे उन ते अञा ताईं क़ाइमु आहियूं। असांजो रजिस्ट्रेशन आहे, असांजी प्रिंसिपल चित्रा बुरानी जी वेठी आहिनि, उहे बि कोशिशि कंदियूं, जेके ॿार सिंधी लैंग्वेज पढ़णु चाहिनि असां उन जो टीचर जो बि इंतज़ामु कंदासीं ऐं पूरी महिनत करे उन्हनि खे वधाइण जी कोशिशि कंदासीं। काई बि तकलीफ़ हुजे तंहिंजे करे तव्हां इहो मैसेज भोपाल में जिते बि वञो उते ॾियो, असां उन लाइ कोशिशि करे वधाईंदासीं। इहे मुंहिंजो आहे। मां वरी दादा निमनदान सां मुंहिंजो पोइ मुलाक़ात थी बेगवाणी सां वटि, छो जो असां कॉलोनी में रहंदासीं, राति जो वॉक कंदासीं, दादी गोपी जो वॾो मुंहिंजे मथां हथु रहंदो, उहो हमेशह वेंदासीं, त हिननि जी बलवाणी साहिबु हूंदा त मां हलियो ईंदो हुउमि 5-10 मिंट वेही करे, पोइ सभिनी खे नमन करे, सिर्फ़ु नमन करण जे लाइ, निमनदास खे बि, हिननि खे, उन्हनि खे, दादी जन खे बि नमन करे मां निकिरी वेंदो हुउमि। मां उन्हनि जे पार्ट कॾहिं बि न वरितो ड्रामे में या हिन में, पर उन जी आशीर्वाद हमेशह मूंखे सुठी लॻंदी हुई, इन करे हलियो वेंदो। मां वरी उन्हनि खे नमन कयां थो, उन्हनि सभिनी शिक्षण खे। दादा जन ने हिस्ट्री ॿुधाई, पर मां निवेदन कयो आहे भई अॼु अगरि असांजी सिंधी लैंग्वेज खे वधाइणो आहे त असांजी जेके मातृशक्ति आहे उहे प्रेम पैदा करनि ॿारनि में, भई सिंधी पढ़ो। मां सिंधी स्कूल छॾे ॾिनो, पर मुंहिंजी सिंधी लैंग्वेज सां इहो प्रेम हो जो मां प्राइवेट ट्यूटर रखी करे सिंधी सिखी। मां हींअर देवनागरी लिखी सघंदो आहियां, अरबी सिंधी बि लिखी सघंदो आहियां।
इहो मुंहिंजी आहे, तंहिंजे करे मुंहिंजी इच्छा आहे भई हीअ लैंग्वेज वधे, हर सिंधी ॿार। हींअर असां कोशिशि करे रहिया आहियूं, असांजी प्रिंसिपल कोशिशि करे रही, हिकु अहिड़ी शख़्सियत मिली आहे जेके गाइड करे सघे थो IAS में कीअं तयारी कजे, कीअं APO कजे। उहो असां काउंसलिंग पंहिंजे स्कूल में चालू कई आहे, क्लासिस में उनखे हाणे गाइड कयो। मां इहो कोशिशि कंदुमि जीअं असां उन सक्सेस थियासीं त मां इहो चवंदुमि, मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त असां सिंधी ॿार बि अचनि, उन लाइ स्पेशल क्लासिस असां लॻाए करे उनखे गाइड करण जी कोशिशि कंदा। इहो असांजो प्रयत्न रहियो सिंधी। मां वरी पंहिंजे दादा पेगवाणी खे नमन कयां थो, दादा जगवाणी जन खे नमन कयां थो, सभिनी शिक्षण गणनि खे कयां थो जेके हिन में हींअर बि प्रेजेंटली इन्वॉल्व आहिनि। ऐं ख़ासि करे दादी आशा वंजाणी खे नमन कयां थो जेके हिन स्कूल में एतिरी वॾी शेवा ॾिनो। दादा जन जेके ॻाल्हि कई सिंधी स्टूडेंट्स खे पढ़ाइण जी कोशिशि में ॿुधाइणु चाहींदुमि, दादा जन अॼु हिकु लेटर पहुतो आहे। NCPSL जी जेके 5 स्कीम्स आहिनि उनमें हिकु लैंग्वेज लर्निंग स्कीम आहे, सिंधी लैंग्वेज लर्निंग। त दिक़त इहा आहे कि अमरावती में महाराष्ट्रियन ॿार सिंधी पढ़नि पिया था। हिकु भेरो वञण जो मौक़ो मिलियो हुते, हुते 300 ॿार सिंधी पढ़नि पिया था, जंहिंमें 60% ॿार महाराष्ट्रियन हुआ। मतलब ॿिए भाषा ई सिंधी पढ़ण लाइ तयार है, पर असांजा सिंधी ॿार सिंधी पढ़ण लाइ तयार कोन्हनि। त हिन स्कीम्स खां वधीक या स्कूल्स में लैंग्वेज कोर्सेस शुरू करण खां वधीक ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे कि हिकु हिकु माण्हू खे अवेयर करणो पवंदो। अॼु तव्हां न चाहींदो मुंहिंजो ॿारु पढ़े, मां न चाहींदसि मुंहिंजो ॿारु पढ़े, त पोइ कॾहिं बि सिंधी ॿोलीअ खे पढ़ाइणु हमेशह ई ॾुखियो रहंदो, आसान कोन रहंदो। त उहो त इहा अवेयरनेस जागरूकता जेका आणणी आहे उनजे लाइ सचमुच कंहिं गवर्नमेंट बॉडी, कंहिं ऑटोनॉमस बॉडी जी ज़रूरत कोन्हे। अगरि असां चाहियूं सिंधी सिखणु या सिंधी पढ़णु त पंहिंजो पाण ई कमु थो थी सघे। त हिकु हिकु माण्हू खे जागरूक करणु, ऐं मूंखे लॻे थो जेके बि हिते वेठा आहिनि अगरि सभु पंहिंजे दिलि में नंढो सो संकल्प करे वठनि कि असांखे हिकु ॿार खे त अवेयर करिणो आहे कि सिंधी सिखो। मूंखे पंहिंजी धीअ खे सेखारिणो हो त बलू चोइतानी साहब 15 ॾींहं घर अची करे हुनखे अरबी सिंधी लिपि सेखारे विया। ऐं अॼु हूअ अगरि पढ़े पई थी अॻियां त सिंधी सब्जेक्ट खे खणी करे पई थी अॻियां पढ़े। त इहो पाण खे जागरूक करणो पवंदो। मूंखे नथो लॻे कि कोई लेटर भले असां अचनि था स्कीम्स जा, उहा हिकु स्कीम आहे, हुनजो फ़ाइदो केर बि थो वठी सघे। कोई भी एजुकेशनल इंस्टीट्यूशन, कोई भी अहिड़ी रजिस्टर्ड संस्था जेका सिंधियत लाइ कमु करे थी, उहा लर्निंग लैंग्वेज सिंधी लैंग्वेज लर्निंग कोर्सेस शुरू थी करे सघे। 100 कलाकनि जो कोर्स रहंदो आहे उहो। ॿियो के संस्मरण पंहिंजो शेयर करणु चाहे त असां सम्मान समारोह जी तरफ़ हलूं।